के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remember when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. मां माना कूड़ न ॻाल्हाईंदुसि। मां जॾहिं उन्हनि खे लास्ट ईयर असांजी जेकी भेण जो पाकिस्तान जे अंदरि रेप थियो ऐं उनखे मारियो वियो, उन जे आंदोलन लाइ सभु ॼणा दिल्ली में जमा थिया हुअसि
ऐं मां उन वक़्तु जेकी रेल पेल असांजे जय भैया जी ॾिठी हुई, मां उन ॾींहुं उते ई मां बि रोड ते वेठो हुउसि, भॻवान खे सिर्फ़ु हिकु ई मंशा कई, भॻवान असांजे सभिनी सिंधियुनि माण्हुनि जे पेट में जय भैया जहिड़ा बेटा मोकिलियो। त मूंखे आशा न असांजे मथां केरु उरांगी जो, न असां कंहिंखे असांजे मथां उरांगण ॾींदासीं। त जय भैया जो परिचय छा आहे? जय भैया ख़ुदि ई हिकु परिचय आहे। उहे अॼु बि राजस्थान जे अंदरि जेके पाकिस्तान मां जेके रिफ्यूज़ हाणे बि ईंदा आहिनि, उन्हनि सभिनि खे पंहिंजे नाले जी वीज़ा ॾींदा आहिनि, घुराईंदा आहिनि, हिते सेट कंदा आहिनि, ऐं उन्हनि खे धंधो दाड़ी जे बि टाइप जी मदद खपे उहो किथां न किथां उन्हनि खे अरेंजमेंट करे ॾींदा आहिनि। अहिड़ी शख़्सियत जो मां दिलि खोले करे स्वागत थो कयां, ऐं हिकु दफ़ो वरी इच्छा थो ज़ाहिर कयां असांजे जय भैया सरीका सभिनि खे ॿार ॼमनि, सभिनि खे ॿार ॼमनि, त असांजी न सिंधी ॿोली किथे वेंदी, न सिंधी माण्हू किथे वेंदो, न कोई सिंधी माण्हू ग़रीब रहंदो, न दुखी रहंदो। मां जय भैया सची तव्हां माना प्रोग्राम ते आयो न, मां कॾहिं बि दिमाग़ में तव्हांजो सोचींदो आहियां न, मां चवंदो भई अहिड़ो ॿारु सभिनि खे ॼमे, अहिड़ो ॿारु सभिनि खे ॼमे। भॻवान खे बि हिकु मां दुआ घुरंदो आहियां, भॻवानु अहिड़ा ॿार सभिनि खे ॾे तूं, हाणे सभिनि जातियुनि में ॾे, मां अहिड़ा ॿार सभिनि खे मिलणु। जय भैया अॼु असां सोरहं संस्कारनि जे बारे में ॻाल्हायूं था, हाणे तव्हांजे लाइ इहो हिकु नंढो विषय आहे, पर मां चवंदुसि इन जे बारे में तव्हां पंहिंजा वीचार पेश कयो, ऐं तव्हां जेके राजस्थान जे अंदरि पाकिस्तान मां आयल सिंधी भाउरनि भेनरुनि जी कंहिं प्रकार सां मदद कंदा आहियो, ऐं कीअं हुनजे हिकु पीउ वांगुरु उन्हनि जे पुठियां छाया ॾींदा आहियो, उनखे खपे न खपे जेको बि मदद खपे राति ॾींहं तव्हां उन्हनि जे पुठियां बीठा हूंदा आहियो। त उन जे बारे में थोरो तव्हां असांजे 132 देशनि जे अंदरि जेके नौजवान उहे ॿुधंदा ॾिसंदा, त उहे बि घटि में घटि तव्हांजे पुठियां 100% न चवंदा, सभु 2% बि तव्हांखे फॉलो कयो न, त असां पंहिंजे पाण खे हिन में विजय सम्झंदासीं। जय भैया। जय मां हिंगलाज भवानी, जय झूलेलाल रतन भाई। तव्हांजो धन्यवाद, आभार, तव्हां एतिरे प्रेम सां मुंहिंजो इंट्रोडक्शन, मुंहिंजो परिचय सभिनी सां करायो, ऐं वेबिनार में बाक़ी बि जेके पंहिंजा समाज जा प्रबुद्ध सभु वॾा आयल आहिनि, हुननि सभिनी खे बि प्रणाम। दीदी सां शुरूआत थी, दीदी योग जे बारे में ॾाढो कुझु सुठो सभिनी खे ॿुधायो, रुक्मणी दीदी, हुन खां पोइ दादा तुलसी जी बि जाम सुठियूं ॻाल्हियूं चयूं पाण खे। संस्कारनि 16 संस्कारनि जी ॻाल्हि करण लाइ त पंहिंजा महाराज ऐं संत महात्मा बाक़ी जेके मनीषी पंहिंजा समाज जा आहिनि उहे ॻाल्हाइण वारा वेठा आहिनि। मां रुगो संस्कार में नेक्स्ट जेको आहे अॻिते हिन खां पोइ अचण वारो यज्ञोपवीत संस्कार, या जेके पाण सिंधी सभु जणिया चवंदा आहियूं कि भई जणिया पाराइण ज़रूरी आहे। जणियनि जे सिवा कंहिं बि ॿार खे हू एलिजिबिलिटी या पाण चवंदा आहियूं पात्रता न मिलंदी आहे अॻिते जा सामाजिकता ऐं बाक़ी धार्मिक कमकार सभु करण जी। त जणिया हर कंहिं पाता ई हूंदा, मतिलबु सिंधी समाज में मूंखे लॻे नथो को अहिड़ो ॿारु हूंदो जेके बचपन में जीअं पाण वॾा थिया आहियूं त पंहिंजा बि जणिया थिया हुआ। जणियनि जी जेका सभिनी खां सुंदर ॻाल्हि आहे, जेका मां निजी रूप में मूंखे लॻंदी हुई, मां हमेशह सोचींदो हुउमि, जणियनि में तव्हांखे ध्यानु हूंदो ॿार जा पुराणा कपिड़ा फाड़ींदा हुआ, मतिलबु तव्हां गैर जेका तव्हांजी ॿाराणी ज़िंदगी आहे हुनखे छॾे करे तव्हां उत्तरदायित्व पूर्ण जीवन में प्रवेश कयो था, त कपिड़ा फाड़ण ॿार जा मतिलबु थियो कि तव्हांजो चोलो हाण मटिजे थो। तव्हां हिकिड़े नए रूप में दुनिया में प्रविष्ट, इन धरती में पंहिंजे जीवन में प्रविष्ट थियो था, त हाणे तव्हांखे ॾाढी जेका आहे उत्तरदायित्व खणणो आहे समाज जो, परिवार जो, पंहिंजे सभ्यता जो, संस्कृति जो ऐं संस्कारनि जो। ही जणियनि में माण्हू जे जीवन में वॾो परिवर्तन ईंदो आहे। ॿी ॻाल्हि, जणियनि में जणिया जॾहिं पाण जनेऊ या यज्ञोपवीत संस्कार थींदो आहे त जणिया जॾहिं पाण जनेऊ पाईंदा आहिनि, महाराज स्वामी पाण खे हवन पूजन थींदो आहे, हुन खां पोइ भिक्षाटन कराईंदा आहिनि कि हाणे तव्हांखे माउ पीउ खां, समाज में जेके वॾा घर तव्हांजे आयल आहिनि, उहे सभु जेके मिटी माइटी तव्हां सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि वटि वञी करे तव्हांखे भिक्षा वठणी आहे। भिक्षा वठण हिकिड़े हर ॿार पंहिंजे पाण में संपन्न सुठे परिवार जो ॿारु हूंदो आहे, जॾहिं हुन ॿार खे भिक्षा वठणी पवंदी आहे, सभिनी खे पेरे पवणो पवंदो आहे, त अहंकार जे तत्व जो नाश थी वेंदो आहे तव्हांजे जीवन मां। पंहिंजे मन में नंढे ॿार जे बि सभु मुंहिंजे माउ पीउ जा लाडला हूंदा आहिनि, मुंहिंजे वॾनि जा, नाना नानी जा, ॾाॾा ॾाॾी जा, सभु ॾाढा मतिलबु लाडला हूंदा आहिनि।
त लाड प्यार सां जेको ॿार वॾो थियो आहे हुन ॿार खे अॼु भिक्षा थी घुरणी पए, सभिनी खे पेरे थो पवणो पए, त ही अहंकार जी जेका आहे न उहा समाप्ति वारी ॻाल्हि आहे। विनम्रता, माण्हू जे अंदरि ट्रांसफॉर्मेशन या पूर्णतया परिवर्तन जेको आहे जीवन जो हिकिड़ो अध्याय शुरू थींदो आहे। त ही यज्ञोपवीत संस्कार जी जेका सुंदरता आहे ही सभु पाण पंहिंजे पंहिंजे जीवन में महसूस करे चुकिया आहियूं। ऐं मां इहो ई चवंदुमि, जेका पंहिंजी क्षमता हुजे, 10 माण्हुनि जी, 20 माण्हुनि जी, 50 माण्हुनि जी, 100 माण्हुनि जी, जेकी पंहिंजी फाइनेंशियली कैपेसिटी हुजे, त हिन संस्कार खे पाण खे अॼु बि पूरे समाज खे, भाउरनि खे, भेनरुनि खे ऐं मित्रनि खे, परिवारनि खे गॾु करे, भले पाण 2 मानियूं ऐं 2 भाॼियूं 1 भाॼी खारायूं, भले मिठाण में वॾो कुझु न कयूं त रुगो बूंदी जा दाणा या सीरो ठारायूं, थोरो ठारायूं पंहिंजी कैपेसिटी जे हिसाब सां। मेन्यू वॾो न हुजे पर दिलि वॾो हुजे ऐं वॾे मन सां पाण सॼे समाज खे गॾु करे ऐं ॿार खे हुन जनेऊ संस्कार जी या यज्ञोपवीत संस्कार जी या जणियनि जी जेका हुन जे जीवन में परिवर्तन हुन सां थियण वारो आहे ऐं हुन जी छा महत्व आहे, ही पाण ॿार खे अगरि ॿुधाईंदासीं, सम्झाईंदासीं, हुनजे मन में विझंदासीं, त हुनखे बि पंहिंजे ॿारनि जे टाइम इहे सभु ॻाल्हियूं यादि रहंदियूं। मां तव्हांखे मुंहिंजो हिकिड़ो निजी उदाहरण थो ॿुधायां। 2019 मुंहिंजे जीवन में ॾाढा सारा परिवर्तन थिया ऐं ॾाढो मतिलबु 2020 सभु चवंदा आहिनि कि इट इज़ अ टफ ईयर, बट 2019 वॉज मोर टफ फॉर मी। पुठियां 2 फोटू लॻल आहिनि, हिकिड़ो मुंहिंजे बाबा जो आहे, मुंहिंजे ग्रैंडफादर, मुंहिंजे दादा जो, उन्हनि खे पगड़ी पातल आहे, त उहे 1968 में गुज़ारे विया ऐं मां 1977 में मुंहिंजो जन्म थियो। ॿियो फोटो मुंहिंजे पिता साहब जो लॻल आहे। पार्टीशन जे टाइम, बंटवारे जे महिल मुंहिंजा पिता साहब विभाजन जे समय 1.5 वर्ष जा हुआ ऐं 2019 मई में उन्हनि जो देहांत थियो। त मुंहिंजो 13 साल जो पुटु आहे। त सभिनी वॾनि चयो कि भई हरिद्वार नाए ॾींहुं वञिणो आहे, त तव्हां कंहिंखे वठी वेंदा, तव्हां पंहिंजे जीजाजी खे वठी वञो। त मां चयो भई जॾहिं पाण अंतिम संस्कार जी क्रियाउनि खां पोइ जॾहिं हुते वेंदा आहियूं शमशान में ऐं जेके पाण गुल चुनण वेंदा आहियूं, त हुन में चवंदा आहिनि कि भई दामाद जी या न्याणे जी परछाई बि न पवणु खपे, हुन जो कोई रोल न थियणु खपे, छो कि मृतात्मा ते अगरि हुन जी मृत थियण खां पोइ बि दामाद सेवा कई आहे त हुन जे मथां भार थी वेंदो पंहिंजी न्याणी जो। इन करे पाण दामाद खे शमशान में गुल चुनण लाइ न वठी वेंदा आहियूं। ऐं तव्हां सभई चओ था कि भई पंहिंजी भेण ऐं जियाजी खे अस्थि कलश सां गॾु वठी वञो। अस्थि कलश लाइ पाण सेपरेट सीट रखंदा आहियूं अगरि गाॾी में वञूं था। अगरि बस में वञंदा आहियूं त अस्थि कलश लाइ अलॻि सां टिकट वठंदा आहियूं। त पोइ अगरि शमशान में अस्थि चुनण जे टाइम अगरि दामाद अलाउ कान्हे, हुननि खे अनुमति कान्हे शास्त्रार्थ रूप सां, त हुननि खे हरिद्वार वञण लाइ अनुमति कीअं आहे? त इन जो इहो कारण आहे कि जीवन काल में हर वॾे खे, हर व्यक्ति खे पंहिंजी न्याणी खे ऐं पंहिंजी न्याणी जे परिवार खे तीर्थ कराइणा खपनि। हाणे पाण सिंधी सभु ॾाढा सेल्फिश थी विया आहियूं, ॾाढा बिज़नेस माइंडेड आहियूं। 3 पीढ़ियुनि खां पाण भॼडोड़ ॾाढी कई आहे रीसेटलमेंट लाइ, ऐं हुन में 3 पीढ़ियूं पंहिंजी मनी मेकिंग मशीन ठही करे निकिरी वियूं। सिचुएशनल ॻाल्हि हुई, परिस्थिति जन्य ॻाल्हि हुई, पर हाणे त सभु काफ़ी ठीकु स्थिति में अची विया आहिनि। त जीवन काल में छो न भेनरुनि खे, न्याणियुनि खे, बुआउनि खे, सभिनी खे पाण कोशिश कयूं तीर्थ कराइण जी। जीवन समाप्त थियण खां पोइ दुख जी यात्रा में न्याणी ऐं दामाद खे छो वठी वञूं? त ही शास्त्र सम्मत कान्हे। ही मुंहिंजी ॾाढी सारी डिस्कशन थी ऐं मां मुंहिंजे 13 साल जे पुट खे ऐं मुंहिंजे 25 साले जे भाइटे खे वठी वियमि हुते। त सभिनी चयो हिननि ॿारनि खे छो था वठी वञो? मां चयो ॾिसो ही प्रकृति जो चक्र आहे, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जॾहिं असांजो नंबर ईंदो। असांजे ॿारनि खे ख़बर हूंदो छा मुंहिंजे पीउ पंहिंजे पीउ लाइ कयो, त असांजा ॿार बि हुन परंपरा खे ओतिरी ई परिश्रम सां, ओतिरी साधना सां ऐं ओतिरी उत्तरदायित्व सां निभाईंदा। इन करे मां हिननि खे वठी थो वञा। त दुख हुजे या सुख हुजे, ॿारनि खे सभ्यता, संस्कृति, रीति रिवाज सेखारण जी जिम्मेदारी के महाराज स्वामी जी पोइ आहे, पहिरीं असांजी आहे। जे माउ पीउ हुननि खे जन्म ॾिनो आहे, जे माउ पीउ हुननि खे पालन पोषण कयो आहे, हुननि जी जिम्मेदारी आहे। त संस्कार जे बारे में त बसि मां मुंहिंजो निजी अनुभव एतिरो सो ई तव्हां सां शेयर कंदुमि। हिन खां अॻिते जी ॻाल्हि जेका आहे उहा बि मां करी थो सघां, पर हुन लाइ महाराज स्वामी श्री घनश्याम जी आयल आहिनि, उहे या बाक़ी जेके असांजा वॾा आहिनि उहे इन विषय ते चर्चा कनि त वधीक सुठो आहे। ॿी ॻाल्हि त तव्हां चई पाकिस्तान मां लॾियल जेके हिंदू भाउर भेनरूं आहिनि,
उन्हनि जे बारे में त मां एतिरो ई चवंदुमि कि उहे जेके अॼु जी तारीख़ में लॾे पिया अचनि उहे धरती ते साक्षात जीवित भगवान जो स्वरूप आहिनि। हुननि जी तपस्या, हुननि जो कमिटमेंट, हुननि जो परिश्रम ॾिसी करे तव्हां सोचे था सघो तव्हांजे मुंहिंजे वॾनि रतन भाउ केॾो त्याग कयो हूंदो। अविभाजित भारत जी, अनडिवाइडेड इंडिया जी रिचेस्ट इकोनॉमी, रिचेस्ट लैंड, सभिनी खां सुठी ज़मीनूं, सभिनी खां सुठा पैसा, सभिनी खां सुठी इकोनॉमी खे छॾे करे रुगो इन करे पाण आयासीं, पंहिंजा बुज़ुर्ग आया कि उन्हनि खे हिंदू रहणो हो ऐं हिंदू धर्म खे कायम रखण लाइ हुननि पंहिंजी हज़ार ई हज़ार बीघा ज़मीनूं ऐं पंहिंजा धंधा, पंहिंजा दुकानूं, पंहिंजी हवेलियूं, पंहिंजो रुपयो पैसो धन दौलत सभु उते छॾे आया। वॾी ॻाल्हि आहे। हुननि जा पेर धोई करे बि पियूं त घटि आहे, छो कि इहो जेको सुंदर जीवन पाण खे मिलियो आहे, मां तव्हांखे सभिनी खे चवणु चाहींदुमि इहो हुननि बुज़ुर्गनि जी तपस्या आहे जंहिंजे करे अॼु पाण एॾी सुठी ज़िंदगी हिते एतिरो सुठो जीवन हिते जियूं पिया, पंहिंजा ॿार सुठे स्कूलनि में वञनि पिया, पंहिंजे पाण खे कमु धंधे हर शइ जी सुठी हिते आज़ादी आहे ऐं सम्मान पूर्वक पाण हिते जीवन जियूं पिया। अॼु जेके भाउर वीज़ा पासपोर्ट ठाराए करे ॾाढो परिश्रम करे मुश्किल सां वीज़ा वठी करे भारत अचनि पिया, हुननि वटि बि आसान विकल्प आहे, हुननि वटि बि सरल विकल्प आहे। उहे चाहींदा अगरि त उते ई कलमो पढ़ी करे मटिजी वञनि, मुसलमान ठही वञनि, हुननि जी प्रॉब्लम सॉल्व। पर उहे हुननि कठिनाइयुनि सां घबराए बिना भारत अचनि पिया। भारत अची करे ॾाढी चैलेंजेबल, ॾाढी चुनौतीपूर्ण जीवन अपनाइनि पिया। सॼो ॾींहुं हुननि जे पुठियां इंटेलिजेंस ब्यूरो ऐं लोकल CID ऐं प्रशासन, कॾहिं वीज़ा एक्सटेंड कराइणा आहिनि, कॾहिं किथे धिका खाइणा आहिनि, कॾहिं ॿारनि खे एडमिशन न पई मिले, एॾी सारी तकलीफ़ूं बर्दाश्त करे बि हुननि खे हिंदू रहणो आहे ऐं पाकिस्तानी हुजण जो लांछन वठी करे उहे भारत में अचनि पिया। त मां तव्हांखां एतिरो ई चवंदुमि कि इहा हुननि जो 1947 अॼु आहे, जेको पंहिंजे वॾनि जो 1947 में तकलीफ़ हुई, हुननि जी उहा ई तकलीफ़ अॼु आहे। हुननि जी ज़िंदगी जी, हुननि जे नए जीवन जी शुरूआत हाणे थी थिए। हुननि जो दुर्भाग्य इहो आहे कि हुननि वटि आइडेंटिटी या नेशनैलिटी या पासपोर्ट पाकिस्तानी आहे। पंहिंजे बुज़ुर्गनि जो इहो दुर्भाग्य न हो। उहे अविभाजित भारत जा नागरिक हुआ, हुननि तय कयो असांखे हिंदू रहणो आहे ऐं पार्टीशन जे टाइम उहे हिते हले आया ऐं हिंदू आइडेंटिटी पंहिंजी बरक़रार रखियऊं। त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका पाण खे सम्झणु खपे। सभु सिंधी समाज खे मुंहिंजो इहो आग्रह आहे कि जीअं पाण सिंधी में चवंदा आहियूं कि भाकी भरण हिक ॿिए खे, ॿ भाउर मिलंदा आहिनि, ॿ मित्र पाण में मिलंदा आहिनि, के बि मुंहिंजी डॉटर विदेश में पढ़ंदी आहे, उहा ईंदी आहे त जोर सां अची करे मूंखां भाकी मिलंदी आहे। त पंहिंजी हिते जे समाज जी ज़िम्मेदारी आहे कि इहे जेके पंहिंजा भाउ भेण न्याणियूं पंहिंजा बचिड़ा अचनि था हिते पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ, हिननि खे ॿई हथूं ॿाहूं खोले करे ऐं पंहिंजे पाण में समाहित करे वठूं ऐं हुननि खे प्यार सां भाकी भरे इहो महसूसु करायूं कि तव्हांजी जेका चुनौती आहे, तव्हांजो जेको संघर्ष आहे, तव्हांजी जेका पीड़ा आहे, हुन पीड़ा में तव्हां अकेला न आहियो। असां सभई भाउर भेनरूं तव्हां सां गॾु आहियूं। भगवान जी सेवा पाण पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां ॾाढी कंदा आहियूं। केरु मंदिर में वेंदो आहे, केरु टिकाणे में वेंदो आहे, केरु किथे वेंदो आहे, केरु किथे वेंदो आहे। पर मूंखे हिन जीवन में इहो सौभाग्य मिलियो आहे कि मां हिननि जीवित भगवाननि जी सेवा करण जो मूंखे अवसर भगवान श्री कृष्ण, भगवान झूलेलाल, मां हिंगलाज भगवती ॾिनो आहे। त मां उहो पूरे परिश्रम सां, पूरे मन सां, तन सां, धन सां ऐं मुंहिंजे जीवन खे बि स्टेक ते रखी करे इहो कमु कयां थो ऐं अॻिते मां लगातार कंदुमि। असांजी हिकिड़ी नंढी सी संस्था आहे nimittekam.org, तव्हांखे वेबसाइट असांजी मिली वेंदी, हुन में असांजी पूरी जानकारी तव्हांखे मिलंदी। त असां निमित्तेकम जे माध्यम सां कमु कयूं पिया। लॉकडाउन थियण खां पहिरीं 8 मार्च कोविड जे करे बॉर्डर सीज थी विया, ॿिन्हिनि पासे खां बॉर्डर बंदि थी वई। 8 मार्च 2020 खां पहिरीं पिछले 3 सालनि में असां 10,000 हिंदू भाउरनि भेनरुनि खे वीज़ा पासपोर्ट सहित भारत में वठी आया आहियूं, रेस्क्यू करे उतां, ऐं इहो कमु असां लगातार कयूं पिया। 13-14 सिंधी भाउरनि जी, निर्धन सिंधी भाउरनि जी स्लम्स आहिनि जोधपुर में, असां हुनखे टेक केयर कयूं पिया। जयपुर में बि घणेई माण्हू रहंदा आहिनि, हुननि खे बि टेक केयर कयूं पिया। ऐं पूरे राजस्थान में लॻभॻि 12-13 शहरनि में जेके बि पंहिंजा भाउर आहिनि उन्हनि खे लीगल, टेक्निकल, बाक़ी सभु सहायता मिले। राजस्थान जे ॿाहिरि जा माण्हू जेके आहिनि उहे फ़ोन ते, ईमेल ते असांजी कंसल्टेंसी वठंदा आहिनि। ऐं हाणे तव्हांखे ॿुधी करे ॾाढी प्रसन्नता थींदी, तव्हांखे आनंद हर्ष थींदो कि
दिल्ली में पहिरियों हेल्प सेंटर असांजी संस्था जो ठही वियो आहे ऐं विश्व हिंदू परिषद जी एसोसिएशन में भारत जो पहिरियों पाकिस्तानी हिंदू सिटीजन जेके भारत में अची करे शेल्टर सीकर थी करे शरणागत थी करे रहनि पिया उन्हनि सभिनी जी सेवा लाइ दिल्ली जनकपुरी में असांजो ऑफिस 1 महीने जे अंदर अंदर चालू थी वेंदो फ्री ऑफ कॉस्ट। पूरे भारत में जेके भी माण्हुनि खे कोई भी समस्या हुजे दिल्ली सां संबंधित कोई भारत सरकार सां संबंधित कोई कम हुजे उहे हिते अची था सघनि। फुल टाइम असांजी टीम रहंदी ऐं केस टू केस बेसिस ते हुननि जी रिलीफ लाइ असां कमु कंदासीं। इहो असांजो अॻिते जो कार्य आहे। ऐं बाक़ी त मां छा ॿुधायां मतिलबु पूरी राति बि घटि पवंदी इन ॻाल्हियुनि लाइ करण लाइ। मां तव्हांखे एतिरो ई चवंदुमि की तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे यादि रखणु खपे कि मूल सां पाण सिंधी समाज भटकी वियो आहे। भॻवान झूलेलाल जो जनम जेको थियो अवतरण जेको थियो 1070 साल पहिरीं थियो। छो थियो? राजा मीर शाह जे जुल्मनि सां माण्हू पंहिंजा एतिरा वॾा तंग थी विया कि सिंधु नदी जे किनारे ते वञी करे सभिनीनि जेका 40 ॾींहंनि ताईं आमरण अनशन कयो कि मरी वेंदासीं पर भॻवान अगरि रस्तो न कढंदो त पोइ पर मुसलमान न ठहंदासीं। आकाशवाणी थी भॻवान झूलेलाल जो जनम थियो। 1308 वर्ष पूर्व जुलाई 16 जून 712 अॼु खां 1308 वर्ष पहिरीं महाराजा दाहिर सेन सिंध जा प्रतापी राजा धोखे जी लड़ाई में धोखे जे युद्ध में वीरगति खे प्राप्त थिया ऐं मोहम्मद बिन कासिम जेका आहे हुन खां पोइ एतिरो नुक़सान पहुचायो एतिरी हत्याऊं कयूं एतिरा बलात्कार कया एतिरी लूट कई कि त्राहिमाम सभिनी हंधि थी वियो। त पाण 1300 साल पहिरीं बि सिंध में हुआसीं। भगवान राम सिंध जी धरती ते वञी करे भगवान मां हिंगलाज जी आराधना कई रावण जे वध खां पोइ ब्रह्म हत्याली मुक्ति लाइ। त पंहिंजी कुलदेवी हिंगलाज माता आहे। सनातन धर्म जो पहिरियों तीर्थ मां शक्ति जेका हुई मां सती शक्ति स्वरूपा भगवान शिव जी पहिरीं पत्नी मां जो ब्रेन मां जो ब्रह्मरंध अची करे हिंगुल पर्वत ते किरियो आहे। अहिड़ा 52 शक्तिपीठ आहिनि पर प्रथम मां सती जो जेको पीठ आहे हिंगुल पर्वत हिंगलाज माता उहे पंहिंजी कुलदेवी आहिनि। ॿारनि खे जेसि ताईं इहे ॻाल्हियूं ख़बर न हूंदियूं ॿारनि खे गर्व न थींदो पंहिंजे पाण जे सिंधी हुअण खे। तव्हांखे ॿारनि खे इहो सम्झाइणो पवंदो कि केर बि माण्हू अगरि सिंधियुनि जे लाइ का बि ॻाल्हि चए त उन जी अख में अख विझी करे पंहिंजा ॿार पुछी था सघनि कि सर आपके बुजुर्गों ने हिंदू रहने के लिए कोई त्याग किया है? मेरे बुजुर्गों ने किया है। मेरे बुजुर्गों के पास विकल्प था 1947 में मुसलमान बन के अपनी सभ्यता अपना पैसा वैभव धन संपदा सब बचाने का। लेकिन मेरे बुजुर्गों ने तय किया कि हमें हिंदू रहना है हमें कलमा नहीं पढ़ना और उन्होंने अपना सब कुछ छोड़ा। 10,000 साल पुराने सिविलाइजेशन बेस को छोड़ने वाले लोग हैं हम। हमारी आंख में आंख डाल के बात करने से पहले जरा समझ लीजिए आप किससे बात कर रहे हैं। अगर ॿारनि में एतिरो कॉन्फिडेंस हूंदो अगर ॿारनि खे एतिरी ॼाण हूंदी अगर पाण ॿारनि ते एतिरी मेहनत परिश्रम कंदासीं त पाण ॿारनि खे सिंधी हुजण ते गर्व कराए सघंदासीं। हुन जे सवाइ पंहिंजे समाज जा सुठा ॾींहं मूंखे वधीक लॻनि कोन था। ॾाढो परिश्रम ॾाढो प्रयास करणो पवंदो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि हलंदे हलंदे 2 मिंट जी तव्हांखे चवण थो चाहियां। सिंधी भाषा में पाण उर्दू जा शब्द ॾाढा मिलाए छॾिया आहिनि त पाण खे थोरो उन ॻाल्हि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। छो कि सिंधी भाषा अरब जी एंट्री 1300 वर्ष पहिरीं आहे पर सिंधु सिविलाइजेशन 10,000 साल खां बि पहिरीं हले पियो। वी आर दी मोस्ट सिविलाइज्ड पीपल अक्रॉस द ग्लोब। इन धरती जा सभिनी खां पुराणा सभ्य ऐं सुसंस्कृत समाज जा पाण असुल जेके आहे उत्तराधिकारी आहियूं। वारिस न आहियूं वारिस उर्दू आहे पाण उत्तराधिकारी आहियूं। त महिरबानी अहिड़ा शब्द न चवण खपनि। मुबारकबाद पाण शुभकामनाऊं ॾेई था सघूं त पाण खे पंहिंजी भाषा शैली ऐं शब्दावली खे बि चयन करण में थोरो सो ध्यानु ॾियणो पवंदो। ही जेको ऐं तव्हांजी मुंहिंजी ग़लती कान्हे 1300 साल पाण हिननि जे रूल में ॾाढा दुख भुगतिया आहिनि त पंहिंजी भाषा ते हिननि जो अतिक्रमण स्वाभाविक आहे। पर पाण हाणे त इस्लामिक रूल में न आहियूं न। हाणे त पाण अरब रूल में न आहियूं। हाणे त पाण ते उर्दू जो ऑब्लिगेशन उर्दू जी कोई बंदूक लॻाए करे पाण खे केरु नथो चए कि तव्हांखे उर्दू में ई ॻाल्हि करणी पवंदी। त हाणे पाण वटि विकल्प आहे। हाणे पाण इन विकल्प जो सदुपयोग कयूं ऐं पंहिंजी भाषा खे बि शुद्ध कयूं ऐं पंहिंजे ॿारनि जी भाषा खे बि शुद्ध कयूं ऐं ॿारनि में एतिरो पाण गर्व पैदा कयूं एतिरो उन्हनि जी अखियुनि में चमक पैदा कयूं
कि हू कंहिंसां बि ॻाल्हाइनि, ॿारनि त ॿार असांजा त हुननि खे ख़बर हुजणु खपे कि भई असां अहिड़ी सभ्यता संस्कृति जा सां ईंदा आहियूं, असांजी जेका रक्त आहे उहो एतिरो शुद्ध आहे, असांजो जेको सनातन धर्म जे प्रति असांजो समर्पण आहे उहो एतिरो वॾो आहे कि असांजे बराबरी में हिन देश में कंहिं बि एतिरो त्याग न कयो आहे। त इहा ॻाल्हि अगरि ॿारनि खे ख़बर हूंदी त हुननि खे सिंधी हुजण ते बि गर्व हूंदो, हुननि खे सिंधी ॻाल्हाइण में बि गर्व हूंदो ऐं हुननि खे पंहिंजे पाण खे सिंधी चवाराइण में बि गर्व थींदो। बाक़ी रतन भाई, तव्हांखे ॾाढो धन्यवाद मुंहिंजी तरफ़ां। तव्हां एतिरो सुंदर मूंखे अवसर ॾिनो, सभिनी सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं मूंखे हींअर विच में वञिणो पवंदो। मां क्षमा थो चाहियां, क्षमा प्रार्थी आहियां। मुंहिंजे परिवार में कोई फंक्शन आहे त हुते मुंहिंजो वञणु थोरो सो आवश्यक आहे। इन करे मां हाणे तव्हां सभिनी खां आज्ञा घुरंदुमि। कुझु घटि वधि ॻाल्हि थी वई हुजे त मां क्षमा थो चाहियां, तव्हां सां पुनः क्षमा प्रार्थी आहियां। धन्यवाद। जय श्री राम, जय मां हिंगलाज भवानी, जय झूलेलाल। भैया धन्यवाद। मां तव्हांजो घड़ी घड़ी इहो ई वीचार ॿुधण लाइ हमेशह तव्हांखे घुराईंदो रहंदो आहियां। माना सची थो ॿुधायां, तव्हां मुंहिंजी बैटरी चार्जर आहियो। मां हिकदमि चार्ज थी वेंदो आहियां, 2 महीनो 3 महीनो ईअं फुल चार्ज हूंदो आहियां त पुछो ई न। ऐं जेके तव्हां हाणे ॻाल्हियूं, जेके बि ॻाल्हियूं चयूं सभु एकदमि सही ॻाल्हियूं चयूं। ऐं दिल्लीअ में ऑफिस खुलण खां पोइ अञा हिन में वाधारो थींदो। असां सभु तव्हांजे सभिनि मिशन जे अंदरि तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां जॾहिं बि आवाज़ ॾींदो ईंदासीं ऐं जिते बि थी सघंदो। सभु तव्हांजो स्नेह आहे। मां बिल्कुलु साधारण व्यक्ति आहियां। भैया ईअं न हूंदो आहे। आख़िर इंजन जी हिकु क़ीमत हूंदी आहे। इंजन हलंदो आहे, हुन पुठियां दॿो हलंदो आहे। असां दॿा आहियूं, तव्हां इंजन आहियो। त तव्हांजे भाई, पुठियां ही असां सभु आहियूं। तव्हांजो प्रेम आहे। मां बिल्कुलु साधारण व्यक्ति आहियां। साधारण भैया सभु आहिनि, पर तव्हां जेको कमु कयो था इहो कमु नथो थिए। जेको तव्हां कयो था इहो मुश्किल कमु आहे ऐं इन लाइ मां तव्हांजो पाइक आहियां जी हिकदमि। जी, आभार तव्हांजो रतन भाई, आभार। धन्यवाद। ऐं तव्हां जेको चयो जड़ियुनि जे बारे में, त असां त सिंधी समाज कम सभु भॻवान कनि पिया। असांखे निमित निमित्त कारणि रूप में चुणियो आहे ईश्वर। ही असांजो सौभाग्य आहे, जीवन जी सार्थकता आहे। भैया एॾा जीव जंतु आहिनि, पर चमकंदो जुगनू ई आहे। चमकंदो जुगनू ई आहे। तव्हां असांजे समाज जा जुगनू आहियो, असांजी रोशनी आहियो। सभु तव्हांजी ॻाल्हि सही हूंदी, पर किथे किथे तव्हां समाज जो मान बि वठो, छो जो तव्हां मानकरी आहियो। ऐं